क्लाउड बर्स्ट ख़ैबर पख्तूनख्वा में तबाही मचाए छॾी आहे। असां अंधारी तूफ़ानी बरसात बोर त ॿुधी आहे, पर क्लाउड बर्स्ट छा आहे? ककर फाटी पिया, हर पासे तबाही थी वई, जाबलू इलाइक़नि में ख़ौफ़नाक बोड अची वई ऐं कारण क्लाउड बर्स्ट हूंदो आहे। जॾहिं आसमान तां कलाकनि जेतिरो मींहुं कुझु मिंटनि में ई वसी पए त इन खे क्लाउड बर्स्ट चवंदा आहिनि। क्लाउड बर्स्ट अहिड़ो मौसमी वाक़ियो आहे जंहिंमें महदूद इलाइक़े में तमामु घटि वक़्त में वॾे पैमाने ते बरसाति थींदी आहे। इन जे नतीजे में न रुगो बोड पर लैंडस्लाइडिंग समेत ॿियूं तबाहियूं जनम वठंदियूं आहिनि। ताक़तवर पाणी, ख़ासि तौर जबलनि तां ईंदड़ पाणी कंहिं सामुंडी तूफ़ान खां बि वधीक तेज़ी सां ईंदो आहे, जेको ॻोठनि जा ॻोठ उजाड़े छॾींदो आहे, रस्ते में ईंदड़ इमारतुनि खे बि लोड़े छॾींदो आहे। मौसमी तब्दीली, वधंदड़ गर्मी ऐं माहौलियाती तवाज़ुन बिगड़ण मरकज़ी सबबनि में शामिल आहे। आमतौर ते जाबलू इलाइक़नि में ककर फाटण जा वाक़िया वधीक पेश ईंदा आहिनि, छो त गरम हवाऊं जबलनि सां टकराइजी ककरनि ताईं पहुचंदियूं आहिनि ऐं थधियूं हवाउनि सां गॾु बरसाति जो सबबु बणिजंदियूं आहिनि। जॾहिं इहो ॿार वधी वेंदो आहे त ककरनि मां हिक ई वक़्त में सॼो पाणी हेठि किरी पवंदो आहे। जदीद टेक्नोलॉजी बावजूदि क्लाउड बर्स्ट जी अखधी करणु मुश्किल आहे, छो त इहो मुख़्तसिर दौरानीअ में थींदड़ अहिड़ो वाक़ियो हूंदो आहे जंहिंखे सैटेलाइट या मौसमी रेडारनि ज़रिए नथो पकिड़े सघिजे।